ओम शांति। अॼु जे महिल तारीख़ 29/11/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था मिठी मिठी ॿार यदि शिव बाबा जो क़दुरु आहे त उनजी श्रीमत ते हलंदा रहो। श्रीमत ते हलणु माना बाप जो क़दुरु करणु। यदि शिव बाबा जो क़दुरु आहे त शिव बाबा जी श्रीमत ते हलंदा रहो। श्रीमत ते हलणु मतिलबु बाप जो क़दुरु करणु। प्रश्न: ॿार बाप खां बि वॾा जादूगर आहिनि, कीअं? उत्तर आहे ऊच ते ऊच बाप खे पंहिंजो ॿारु ठाहे छॾंदा आहिनि। तन मन धन सां बाप खे वारिस ठाहे करे वारी वेंदा आहिनि। इहे ॿारनि जी जादूगरी आहे। बाबा ऊच ते ऊच बाप खे पंहिंजो ॿारु ठाहे ॾींदा आहिनि। ॿार छा जादूगरी कंदा आहिनि? ऊच ते ऊच बाप खे पंहिंजो ॿारु ठाहे छॾंदा आहिनि। तन मन धन सां बाप खे वारिस ठाहे करे उन्हनि ते वारी वेंदा आहिनि। इहा आहे ॿारनि जी जादूगरी। जो हाणे भॻवान खे वारिस ठाहींदा आहिनि उहे 21 जन्मनि जे लाइ वरसे जा अधिकारी ठही वेंदा आहिनि। जो हाणे भॻवान खे पंहिंजो वारिस ठाहे वेंदा आहिनि उहे 21 जन्मनि जे लाइ वरसे जा अधिकारी थी वेंदा आहिनि। प्रश्न ॿियो: ट्रिब्यूनल कंहिं ॿारनि जे लाइ वेंदी? उत्तर आहे जो दान की हुई चीज़नि खे वापसि वठण जो संकल्प कंदा आहिनि न, माया जे वश थी करे डिससर्विस कंदा आहिनि, उन्हनि जे लाइ ट्रिब्यूनल वेंदी। ओम शांति। रूहानी विचित्र बाप वेही विचित्र ॿारनि खे सम्झाइनि था, अर्थात दूर देश जो रहण वारो जंहिंखे परमपिता परमात्मा चइबो आहे ॾाढो दूर देश सां अची करे हिन श्री द्वारा तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि। हाणे जो पढ़ंदा आहिनि उहे पढ़ाइण वारनि सां गॾु योग त ऑटोमेटिकली रखंदा आहिनि, है न? चइणो न पवंदो आहे कि हे ॿार टीचर सां योग रखो व हुननि खे यादि करो। ॿारनि खे ईअं चइणो न पवंदो आहे, टीचर सां योग त रखिणो ई पवंदो, है न? इहे विचित्र बाबा तव्हां घड़ी घड़ी हिननि खे भुलिजी वेंदा आहियो, इन करे बाबा खे चइणो पवंदो आहे। पढ़ाइण वारे खे यादि करण सां तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा। इहे लॉ न चईंदो आहे जो टीचर चए मूंखे ॾिसो, इन में ॾाढो फ़ाइदो आहे। बाप चईंदा आहिनि सिर्फ़ु मूंखे यादि करो। इहे यादि जे बल सां तव्हांजा पाप कटणा आहिनि, इनखे चइबो आहे यादि जी यात्रा। हाणे रूहानी विचित्र बाप ॿारनि खे ॾिसंदा आहिनि। ॿार बि पंहिंजे खे आत्मा सम्झी विचित्र बाप खे ई यादि कंदा आहिनि। तव्हां त घड़ी घड़ी शरीर में ईंदा आहियो, मां त सॼो कल्प शरीर में ईंदो ई न आहियां, सिर्फ़ु इन संगम ते ई ॾाढो दूर देश सां ईंदो आहियां तव्हां ॿारनि खे पढ़ाइण। ये सुठी रीति यादि करिणो आहे। बाबा असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे न। विचित्र आहे न, उन्हनि खे पंहिंजो शरीर न आहे, पोइ ईंदा कीअं आहिनि? चईंदा आहिनि मूंखे प्रकृति जो मुख जो आधार वठिणो पवंदो आहे। मां त विचित्र आहियां, तव्हां हाणे चित्र वारा आहियो। मूंखे रथ त ज़रूरु खपे, घोड़े गाड़ी में थोरी ईंदमि। बाप चईंदा आहिनि मां हिन तन में प्रवेश कंदो आहियां। जो नंबर 1 आहे उहो ई पोइ नंबर लास्ट बि ठहींदा। जो सतो प्रधान हुया उहे ई तमो प्रधान ठहींदा आहिनि, त उन्हनि खे ई पोइ सतो प्रधान ठाहिण लाइ बाप अची करे पढ़ाईंदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि। हिन रावण राज्य में 5 विकारनि ते जीत पाए करे जगत जी तव्हां ॿारनि खे ठहिणो ई आहे,
है न। ॿारनि खे इहो यादि रखिणो आहे की असांखे विचित्र बाप पढ़ाइनि था। बाप खे यादि न कंदा त पाप भस्म कीअं थींदा। इहे ॻाल्हियूं बि सिर्फ़ु हाणे संगम ते ई ॿुधंदा आहियूं, है न, की असांखे विचित्र बाप खे यादि करिणो आहे। हिकु बाप जो कुझु हूंदो आहे, हिकु बार जो कुझु थींदो आहे पोइ कल्प पोइ उहो ई रिपीट थींदो। केतिरी सुठी सम्झाणी आहे न, इन में ॾाढी विशाल बुद्धि खपे। हीअ कोई साधु संत आदि जो सत्संग न आहे। उन्हनि खे बाप बि चईंदा आहिनि, उन्हनि खे बाप बि चईंदा आहिनि त ॿार बि चईंदा आहिनि। शिव बाबा असांजो नंढो बालक बि आहे न। तव्हां ॼाणंदा इहे असांजो बाप बि आहे, ॿार बि आहे। असां सभु कुझु हिन ॿार खे वरसो ॾेई करे पोइ शिव बाप सां 21 जन्मनि जे लाइ वरसो वठंदा आहियूं। शिव बालक खे सभु कुझु ॾेई छॾियो, पोइ 21 जन्मनि जे लाइ उन्हनि खां वरसो वठंदा आहियूं। किचर पिटी सभु ॾेई करे बाप सां असां विश्व जी बादशाही वठंदा आहियूं, है न। सभु किचर पिटी ॾेई करे बाप सां असां विश्व जी बादशाही वठंदा आहियूं। चईंदा आहिनि बाबा असां भक्ति मार्ग में चयो हुयो न की जॾहिं तव्हां ईंदा त असां तव्हां ते तन मन धन सहित वारी वेंदासीं। बाबा असां तव्हांखे चयो हुयो न की जॾहिं तव्हां ईंदा त असां तन मन धन सहित तव्हां ते वारी वेंदासीं। लेकिन बाप बि ॿारनि ते वारी वेंदा आहिनि न। त हिते तव्हांखे इहे कहिड़ो विचित्र बाप मिलियो आहे, उनखे यादि करो त तव्हांजा सभु पाप भस्म थी वेंदा। असांजा सभु पाप भस्म थी वेंदा और असां सभु पंहिंजे घर हली हलंदासीं। केतिरी लंबी मुसाफ़िरी आहे न। बाप ईंदा आहिनि ॾिसो काथां, पुराणे रावण देश, रावण जे राज्य में। चईंदा आहिनि मुंहिंजी तक़दीर में पावन शरीर मिलणो ई न आहे, पतितनि खे ई पावन ठाहिण मां कीअं अचां। असांखे त पतित दुनिया में ई अची करे सभिनि खे पावन ठाहिणो पवंदो आहे। ईअं त अहिड़े टीचर खे क़दुरु बि, अहिड़े टीचर जो क़दुरु बि रखिणो खपे न, जो एॾी परां खां असांखे अची करे हिन पतित दुनिया में अची करे असांखे पावन ठाहिण लाइ पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि। अहिड़े टीचर जो क़दुरु बि त रखिणो पए न। ॾाढा आहिनि जो क़दुरु ॼाणंदा ई न आहिनि। इहे बि ड्रामा में थियणो आहे। राजधानी में सभु खपनि न, नंबरवार त सभु खपनि, त सभु प्रकार जा हिते ई ठहींदा, सभु प्रकार जा हिते ई ठहींदा। कम दर्जो पाइण वारनि जो बि इहो हाल थींदो। न पढ़ंदा न बाप जी यादि में रहंदा। त कम दर्जे वारा न पढ़ंदा न बाप जी यादि में रहंदा। इहे ॾाढो ई विचित्र बाप आहे। इन जी चलन बि अलौकिक आहे न। इन्हनि जो पार्ट ॿियो कोई खे मिली न सघे। इहे बाप अची करे तव्हांखे केतिरी उच्च पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि, त हुनजो क़दुरु बि रखिणो खपे न, उन्हनि जी श्रीमत ते हलणो खपे। परंतु माया घड़ी घड़ी भुलाए ॾींदी आहे। माया एतिरी ज़बरदस्त आहे जो सुठे सुठे ॿारनि खे बि किराए ॾींदी। बाप केतिरो धनवान ठाहींदा आहिनि, परंतु कंहिंखे धनवान ठाहींदा आहिनि। हाणे बाबा आत्माउनि खे धनवान ठाहिनि था, परंतु माया घड़ी घड़ी भुलाए ॾींदी आहे। माया एतिरी ज़बरदस्त आहे जो सुठे सुठे ॿारनि खे किराए ॾींदी आहे। बाप केतिरो धनवान ठाहींदा आहिनि, परंतु माया हिकदमि मथो ई मोड़े वठंदी आहे। माया सां बचिणो आहे त बाप खे ज़रूरु यादि करिणो पए। ॾाढा सुठा ॿार आहिनि जो बाप जा ठही करे पोइ माया जा ठही वेंदा आहिनि। ॻाल्हि न पुछो, पक्का ट्रेटर ठही वेंदा आहिनि। माया हिकदमि नक सां पकड़े वठंदी आहे। अक्षर बि आहे न, गज खे ग्राह खाधई, परंतु हुनजो अर्थ कोई सम्झंदा न आहिनि। बाप हर ॻाल्हि सुठी रीति सम्झाईंदा आहिनि।
कई बार सम्झंदा आहिनि परंतु नंबरवार पुरुषार्थ अनुसार सम्झंदा आहिनि। नंबरवार पुरुषार्थ अनुसार कोई खे त जरा बि धारणा न थींदी आहे, ॾाढी ऊची पढ़ाई आहे न, कोई खे त जरा बि धारणा न आहे छो जी ॾाढी ऊची पढ़ाई आहे त उन्हनि जी धारणा करे न सघंदा आहिनि। बाबा जो चईंदा आहिनि उहो करे न सघंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि इन्हनि जी तक़दीर में राज्य भाग्य आहे ई न आहे। कोई अक जा फूल आहिनि, कोई ख़ुशबूदार फूल आहिनि, वैराइटी बगीचो आहे न, अहिड़ा बि खपनि। राजधानी में सभिनि खे नौकर चाकर बि मिलंदा न त नौकर चाकर कीअं मिलंदा, राजा ई हिते ई ठाहींदी आहे न। नौकर चाकर चंडाल आदि सभु हिते ई मिलणा आहिनि। ये राजधानी स्थापना थिए थी, वंडर आहे न। बाप तव्हांखे एतिरो उच्च ठाहींदा आहिनि त तव्हां अहिड़े बाप खे यादि कंदे प्रेम जा आंसू बि बहणा खपनि। तव्हां माला जा दाणा ठाहींदा आहियो, चईंदा आहियो न बाबा त केतिरा विचित्र आहियो, कीअं अची करे असां पतितनि खे पावन ठाहिण लाइ पढ़ाईंदा आहियूं। भक्ति मार्ग में भल शिव जी पूजा कंदा आहिनि परंतु सम्झंदा थोरी आहिनि कि इहे पतित पावन आहे। पोइ बि पुकारंदा रहंदा आहिनि, हे पतित पावन अचो, अची करे असांखे गुल गुल देवी देवता ठाहियो। ॿारनि जे फरमान खे बाप मञंदा आहिनि ऐं जॾहिं ईंदा आहिनि त चईंदा आहिनि ॿार पवित्र ठहनि। हिन ते पोइ हंगामा बि थींदा आहिनि न। बाप वंडरफुल आहे न। ॿारनि खे चईंदा आहिनि मूंखे यादि करो त पाप कटजनि, चईंदा आहिनि ॿार पवित्र ठहो। बाप ॼाणंदा आहिनि असां आत्माउनि सां ॻाल्हाईंदा आहियूं, सभु कुझु आत्मा ई कंदी आहे, विक्रम आत्मा ई कंदी आहे, आत्मा ई शरीर द्वारा भोगदी आहे। तव्हांजे लाइ त ट्रिब्यूनल वेंदी, ख़ासि उन ॿारनि जे लाइ जो सर्विस लाइक़ु ठही करे पोइ ट्रेटर ठही वेंदा आहिनि। इहे त बाप ई ॼाणंदा आहिनि कीअं माया हप करे वठंदी आहे न सुठे सुठे ॿारनि खे। बाबा असां हार खाई वरिती, कारो मुंहुं करे छॾियो, हाणे क्षमा करो। हाणे किरियो ऐं माया जो ठहियो, पोइ क्षमा काहे जी। उन्हनि खे त पोइ ॾाढी ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। ॾाढा आहिनि जो माया सां हार खाई वेंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि हिते बाप वटि दान ॾेई करे वञो, दान ॾेई करे वेंदा आहियो पोइ वापसि न वठिणो आहे न। हिते कई बार हूंदा आहिनि न, कई बार माण्हुनि खे सभु शुरू में जोश चढ़ंदो आहे त सभु कुझु ॾेई छॾींदा आहिनि, पोइ थोरे समय खां पोइ संशय बुद्धि थी वेंदा आहिनि, पोइ वापसि बि वठण जी सोचंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि हीअं न करो न त खलास थी वेंदो। हरीशचंद्र जो बि मिसाल आहे न, दान ॾेई करे पोइ ॾाढो ख़बरदार रहणो आहे, पोइ वठी वरितो त 100 गुणा दंड पइजी वेंदो, पोइ ॾाढो हल्को पद पाए वठंदो। ॿार ॼाणंदा आहिनि इहे राज स्थापना थिए थी ऐं जो धर्म स्थापना कंदा आहिनि उन्हनि जी पहिरियों राजा ई न हलंदी आहे। राजा ई त तॾहिं थिए जॾहिं 50-60 करोड़ थियनि ॿिया धर्मनि में, जॾहिं तॾहिं लश्कर ठहे। शुरू में त ईंदा ई आहिनि हिकु ॿ, पोइ वृद्धि खे पाईंदा आहिनि। ॿिया धर्मनि में त शुरू में राजा ई न आहे, असांजी त शुरू में ई राजा ई आहे। हिन करे त हाणे सभु तयारु थींदा आहिनि न। शुरू में त ईंदा ई, ॿिया धर्मनि में त शुरू में हिकु ॿ ई ईंदा आहिनि, पोइ वृद्धि खे पाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो क्राइस्ट बि कंहिं बि वेश में ईंदा, बेगर रूप में पहिरियों नंबर वारो, पोइ ज़रूरु लास्ट नंबर में हूंदो। क्रिश्चन माण्हू झटि चईंदा आहिनि कि क्राइस्ट हिन समय बेगर रूप में आहे। सम्झंदा आहिनि पुनर्जन्म त वठिणो ई आहे, तमो प्रधान त ज़रूरु हर हिक खे थियणो ई आहे। हिन समय सॼी दुनिया तमो प्रधान जड़जड़ीभूत अवस्था में आहे। हिन पुराणी दुनिया जो विनाश ज़रूरु थियणो।
क्रिश्चियन माण्हू बि चईंदा आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों हेवन हुयो, पोइ ज़रूरु हाणे हूंदो, परंतु इहे ॻाल्हियूं सम्झावे के बाप चईंदा आहिनि हाणे उहा अवस्था ॿारनि जी किथे आहे। घड़ी घड़ी लिखंदा आहिनि असां योग में न रही सघंदा आहियूं, ॿारनि जी एक्टिविटीज़ सम्झी वेंदा आहिनि। बाबा खे समाचार ॾियण सां बि डरंदा आहिनि ॿार। बाप त ॿारनि खे केतिरो प्यार कंदा आहिनि, प्यार सां नमस्ते कंदा आहिनि ॿारनि में त अहंकार रहंदो आहे। सुठे सुठे ॿारनि खे माया भुलाए ॾींदी आहे। बाबा सम्झी सघंदा आहिनि, चईंदा आहिनि मां नॉलेजफुल आहियां, जानी जानन हार जो मतिलबु इहो न कि मां सभिनि जे अंदरि जो वेही ॼाणंदो आहियां। मां ईंदो ई आहियां पढ़ाइण, न कि रीड करणु। बाबा हाणे ईंदा आहिनि पढ़ाइण, न कि रीड करणु। मां कंहिंखे रीड न कंदो आहियां त इहे साकार भी रीड न कंदा आहिनि, शिव बाबा भी रीड न कंदा आहिनि, त इहे साकार ब्रह्मा बाबा भी रीड न कंदा। इन्हनि खे सभु कुझु भुलिणो आहे। रीड पोइ छा कंदा? तव्हां हिते ईंदा आहियो पढ़णु, बाबा चईंदा आहिनि कि तव्हां हिते ईंदा आहियो पढ़णु। भक्ति मार्ग ही अलॻि आहे, इहे बि किरण जो उपाय खपे न। इन ॻाल्हियुनि सां ई तव्हां किरंदा आहियो। ये ड्रामा जो खेल ठहियल आहे। भक्ति मार्ग जा शास्त्र पढ़ंदे पढ़ंदे तव्हां हेठि उतरंदे तमो प्रधान ठहींदा आहियो न, है न। हाणे तव्हांखे हिन छीछी दुनिया में बिल्कुलु रहणो ई न आहे। त बाबा चवनि था कि भक्ति मार्ग अलॻि आहे, ये किरण जो उपाय खपे न, भक्ति मार्ग। इन ॻाल्हियुनि सां तव्हां किरंदा आहियो। ये ड्रामा जो खेल ठहियल आहे न। भक्ति मार्ग जो शास्त्र पढ़ंदे पढ़ंदे तव्हां हेठि उतरंदे तमो प्रधान ठहिया आहियो। हाणे तव्हांखे हिन छीछी दुनिया में बिल्कुलु बि रहणो न आहे। कलयुग खां पोइ सतयुग में अचिणो ई आहे। हाणे ये संगम युग आहे। ये सभु ॻाल्हियूं धारण करणियूं आहिनि। बाप ई सम्झाईंदा आहिनि, बाक़ी त सॼी दुनिया जी बुद्धि ते गोदरेज जो तालो लॻल आहे। तव्हां सम्झंदा आहियो इहे दैवी गुण वारा असां हुयासीं, उहे ई पोइ आसुरी गुण वारा ठहिया आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो इहे दैवी गुण वारा हुया लक्ष्मी नारायण, हाणे उहे ई आसुरी गुण वारा ठहिया आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि हाणे भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं सभु भुलिजी वञो। हाणे मां जो ॿुधायां थो उहो ई ॿुधो, बाक़ी हीयर नो इवन, सभु भुलिजी वञो। मां जो ॿुधायां थो उहो ई ॿुधो। हाणे मां तव्हांखे तारण आयो आहियां। तव्हां आहियो ईश्वरीय संप्रदाय। बाबा हाणे असांखे तारण आया आहिनि। तव्हां आहियो ईश्वरीय संप्रदाय। प्रजापिता ब्रह्मा जे मुख कमल सां तव्हां पैदा थिया आहियो न। एतिरा सभु एक्टर्स ॿार आहिनि, उन्हनि खे आदिदेव चइबो आहे। महावीर बि चईंदा आहिनि तव्हां ॿार महावीर आहियो न, जो योग बल सां माया ते जीत पाईंदा आहियो। बाप खे चईंदा आहिनि ज्ञान जो सागर। ज्ञान सागर बाप तव्हांखे अविनाशी ज्ञान रत्न जी थालियूं भरे करे ॾींदा आहिनि। बाबा असांखे अविनाशी ज्ञान रत्न जी थालियूं भरे करे ॾींदा आहिनि न। तव्हांखे मालामाल ठाहींदा आहिनि। बाबा असांखे हिकु हिकु ज्ञान जो रत्न ₹1,00,000 जो आहे। त असां केतिरा ज्ञान रत्न जीवन में धारण कंदा आहियूं, त उहो हुन सां मालामाल ठाहींदा आहिनि। जो ज्ञान धारण कंदा आहिनि उहो उच्च पद पाईंदा, जो धारण न कंदा आहिनि त ज़रूरु कम पद पाईंदा। बाप सां तव्हां कारून जो खज़ानो पाईंदा आहियो। अल्लाह अवलदीन जी बि कथा आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो हुते असांखे कोई अप्राप्त वस्तु न रहंदी। 21 जन्मनि जे लाइ वरसो बाप ॾेई छॾंदा आहिनि, है न। बेहद जो बाप
बेहद जो वरसो ॾींदा आहिनि जो असांखे 21 जन्मनि ताईं कॾहिं बि कमी न रहंदी। बाबा त चईंदा आहिनि उन खां बि ज़्यादा हद जो वरसो मिलंदे हुए बेहद जे बाप की यादि करो, परमात्मा रहम करो, कृपा करो। इहे कंहिंखे पतो न आहे कि इहे छा ॾियण वारो है न। बाबा चवनि था 21 जन्मनि जे लाइ मां तव्हांखे वरसो ॾेई ॾींदो आहियां। बेहद जो बाप बेहद जो वरसो ॾींदा आहिनि। हद जो वरसो मिलंदे हुए बि बेहद जे बाप की यादि ज़रूरु कंदा आहिनि। कीअं कंदा आहिनि? हे परमात्मा रहम करो, कृपा करो। इहे कंहिंखे पतो थोरी आहे उहो छा ॾियण वारो आहे। हाणे तव्हां सम्झायो बाबा त असांखे विश्व जो मालिक ठाहे ॾींदा आहिनि। बाबा त असांखे विश्व जो मालिक ठाहे ॾींदा आहिनि। चित्रनि में बि ब्रह्मा द्वारा स्थापना, ब्रह्मा साम्हूं वेठा आहिनि साधारण। स्थापना कंदा त ज़रूरु न, उन्हनि खे ठाहींदा न। बाप केतिरो सुठी रीति हर ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। तव्हां पूरो सम्झाए न सघंदा आहियो। भक्ति मार्ग में शंकर जे अॻियां चईंदा आहिनि न, भर दो झोली। आत्मा चईंदी आहे असां कंगाल आहियूं, असांजी झोली भरो, असांखे अहिड़ो ठाहियो। हाणे तव्हां झोली भरण आया आहियो। चईंदा आहिनि असां त नर सां नारायण ठहिणु चाहींदा आहियूं। हीअ पढ़ाई आहे नर सां श्री नारायण ठहिण जी ऐं नारी सां श्री लक्ष्मी ठहिण जी। पुराणी दुनिया में वञण जी दिलि कंहिंजी थींदी, परंतु नई दुनिया में त सभु न ईंदा न। कोई 25% पुराणी में ईंदा, कुझु कमी त पवंदी। थोरो बि कंहिंखे मैसेज ॾींदा रहो, थोरो बि कंहिंखे मैसेज ॾींदा रहो त उहो स्वर्ग जो मालिक ज़रूरु ठाहींदो। मतिलबु स्वर्ग में त अची वेंदो न। हाणे नर्क जा मालिक बि सभु आहिनि। राजा रानी प्रजा सभु नर्क जा मालिक आहिनि। हुते त डबल सिरताज आहे। हाणे उहो न आहे। अॼुकल्ह त धर्म आदि कोई खे मञदा ई न आहिनि। बाबा चवनि था हाणे नर्क जा मालिक बि सभु आहिनि। अॼुकल्ह त धर्म आदि खे बि कोई मञनि ई नथा। देवी देवता धर्म ई ख़तमु थी वियो। गायल बि आहे न, रिलीजन इज माइट। धर्म खे न मञण जे कारण ताक़त ई न आहे हुन धर्म में। धर्म खे न मञंदा आहिनि, इन करे ताक़त ई न आहे। अॼुकल्ह त सभु मॉडर्न ज़माने जा थी विया आहिनि न। बाप सम्झाईंदा आहिनि मिठे मिठे ॿार, तव्हां ही पूज्य हुयो पोइ पुजारी ठहींदा आहियो। 84 जन्म वठंदा आहियो न। हम सो ब्राह्मण, सो देवता, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र। बुद्धि में इहे सॼो चक्कर रहंदो आहे। इहे 84 जो चक्कर असां लॻाईंदा ई रहंदा आहियूं। हाणे वरी वापसि वञिणो आहे घर। पतित त कोई वञी न सघे। आत्मा ई पतित अथवा पावन ठहींदी आहे। सोने में खाद पवंदी आहे न, जेवर न पवंदो आहे। जेवर में न पवंदी आहे। इहा ज्ञान अग्नि जंहिंसां सॼी खाद निकिरी सोने में खाद पवंदी आहे। जेवर में न पवंदी आहे। जेवर ठाहिण खां पोइ न ठहींदी आहे, पहिरियों ई खाद विझी छॾंदा आहिनि। ज्ञान अग्नि, इहा ज्ञान अग्नि आहे जंहिंसां आत्मा में जो बि खाद आहे उहो निकिरी वेंदी। तव्हांजी आत्मा पको सोनो ठही वेंदी। पोइ जेवर बि तव्हांखे अहिड़ो फर्स्ट क्लास मिलंदा। हाणे आत्मा पतित आहे त पावन जे अॻियां नमन कंदी आहे। आत्मा त सभु कुझु कंदी त सभु कुझु आत्मा ई आहे न। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि ॿार सिर्फ़ु मामेकम यादि करो त बेड़ो पार थी वञे। पवित्र ठही पवित्र दुनिया में हली हलंदासीं। हाणे जो जेतिरो पुरुषार्थ कंदो सभिनि खे इहे ई परिचय ॾींदा रहो। उहो हद जो बाप, इहे बेहद जो बाप। संगम ते ई बाप ईंदा आहिनि स्वर्ग जो वरसो ॾियणु। त अहिड़े बाप खे यादि करिणो पए। टीचर खे कॾहिं स्टूडेंट भुलिजंदा आहिनि छा, परंतु हिते माया बुलाईंदी रहंदी आहे। त
त असांजो वॾो वॾो टीचर असांखे सदा यादि रहे, ॾाढो ख़बरदार रहणो आहे। इहे युद्ध जो मैदान आहे। बाप चईंदा आहिनि हाणे विकारनि में न वञो, हाणे गंदा न थियो, हाणे त स्वर्ग में हलणो आहे न। पवित्र ठही करे पवित्र दुनिया जो मालिक ठहींदा आहियो न। तव्हांखे विश्व जी बादशाही ॾींदो आहे। घटि ॻाल्हि आहे छा, सिर्फ़ु इहे हिकु जन्म पवित्र ठहो। हाणे पवित्र न ठहींदव त पोइ हेठि किरंदा ईंदा। तव्हांखे विश्व जी बादशाही ॾींदो आहे। घटि ॻाल्हि कोन्हे, सिर्फ़ु इहे हिकु जन्म पवित्र ठहो। हाणे पवित्र न ठहींदव त हेठि किरी पईंदव। टेम्पटेशन ॾाढी आहे। काम ते जीत पाइण सां ई तव्हां जगत जा मालिक ठहींदव। तव्हां साफ़ करे सघंदा आहियो, तव्हां साफ़ चई सघंदा आहियो परम पिता परमात्मा ई जगत गुरु आहे, जो सॼी जगत जी सदगती कंदा आहिनि। परम पिता परमात्मा ई जगत जो गुरु आहे, जो सभिनि जी सदगती कंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, अविनाशी ज्ञान रतन सां बुद्धि रूपी झोली भरे करे मालामाल ठहिणो। कहिड़े बि प्रकार जो अहंकार न ॾेखारिणो, त बुद्धि रूपी झोली भरपूर रहे तॾहिं मालामाल थींदासीं असां। ॿियो आहे सर्विस लाइक़ ठही करे पोइ कॾहिं बि ट्रेटर ठही करे डिससर्विस न करणी आहे। दान ॾियण खां पोइ ॾाढो ख़बरदार रहणो आहे। दान ॾी हुई चीज़ वापसि वठण जो संकल्प बि न अचे। ॾिसो तॾहिं त बाबा चईंदा आहिनि न, छो जी असां त पहिरियों ज्ञान में आयासीं, असांखे त बाबा जी ज्ञान सुठो लॻियो, नशो चढ़ियो, असांखे पतो लॻियो कि स्वर्ग में ट्रांसफर थी वेंदो है न। लेकिन बाबा त चईंदा आहिनि श्री निर्वार्थ जे लाइ कढो भले, है न। वो त शुरू में ब्रह्मा बाबा द्वारा संस्था ठाहिणी हुई, इन करे ॾेई छॾी। लेकिन अगरि तव्हां सभु कुझु ॾेई करे हिते ई रहणु चाहींदा आहियो त हिते त ॾिसो वैराइटी स्वभाव संस्कार वारी आत्मायूं आहिनि, है न। हिते रहणु पूरो मतिलबु मरणु। जीअं भाउ भेण हूंदा आहिनि, हाणे हिकु बार भाउ भेण ठही आहे, माउ पीउ ठही आहे, त उहो त कहिड़े बि स्वभाव संस्कार वारा हूंदा, त उन्हनि खे अगरि लाइफ लॉन्ग रहणो आहे त रहणो ई आहे। हिकु बार शादी करे छॾी, ज़ाल कहिड़ी बि आई, हाणे आई आहे त आई आहे, हाणे हुन सां गॾु ई रहणो पवंदो, या त डिवोर्स वठी वठंदा आहिनि, पोइ लड़ंदा रहंदा आहिनि पैसनि जे लाइ। न त कोई माण्हू चईंदो चलो ठीकु आहे जहिड़ी बि आहे हाणे रहणो आहे, पोइ मरण ताईं रहंदा ई आहिनि न, है न। त ईअं ई हिते बि ईअं ई आहे कि हिकु बार असां बाबा त ख़राबु न आहिनि न, बाबा जो ज्ञान त ख़राबु न आहे न। कई बार कंहिंजा स्वभाव संस्कार जे कारण, छो जी सभी कलयुगी दुनिया सां आया आहिनि न, कोई सतयुग सां त न आयो आहे, त सभी बि संपूर्ण त अञा ठहिया न आहिनि, है न। त असां हिन करे सोचे सम्झी करे दान ॾियूं। पोइ हीअं न कि तव्हां हेॾा जा बि न रहो, हेॾा जा बि, पोइ अगरि तव्हां वठण जो संकल्प कंदव त पाप बि पवंदव। इन करे बाबा चवनि था कि असांखे ॾाढो ख़बरदार दान ॾियण खां पोइ ॾाढो ख़बरदार रहणो, या त एतिरो ई ॾियो जो तव्हां ख़ुदि बि खाओ ऐं बाबा जी यज्ञ में बि ॾियो, अगरि तव्हांखे यज्ञ में न रहणो आहे त, है न। अगरि तव्हांखे रहणो आहे त पोइ तव्हांखे सभु प्रकार जे स्वभाव संस्कार वारे माण्हुनि सां गॾु रहंदे हुए सहन बि करिणो आहे। बाबा सां गॾु रहंदव त कोई तकलीफ़ न आहे, बाबा जो घर आहे न। लेकिन जिते बाबा जो घर न सम्झी करे मुंहिंजी में अची वेंदा आहिनि त माया बि अची वेंदी आहे।
दान ॾी हुई चीज वापसि वठण जो संकल्प बि न अचे अहिड़े ॿारनि जे लाइ ट्रिब्यूनल वेंदी। वरदान डायरेक्ट परमात्मा लाइट जे कनेक्शन द्वारा अंधकार खे भॼाइण वारा लाइट हाउस ठहो। तव्हां ॿारनि वटि डायरेक्ट परमात्मा जो लाइट जो कनेक्शन आहे। सिर्फ़ु सुमान जी स्मृति जो स्विच ऑन स्मृति जो स्विच डायरेक्ट लाइन सां ऑन करो। सुमान जी स्मृति जो स्विच डायरेक्ट लाइन सां ऑन करो त लाइट अची वेंदी उन सुमान जी। जीअं मां मास्टर सर्वशक्तिवान आहे त मास्टर सर्वशक्तिवान जी लाइट अची वेंदी। ऐं केतिरो बि गहरो सूर्य जी रोशनी खे बि छिपाइण वारो कालो बादल हुजे, केतिरो बि कोई सूर्य खे छिपाइण वारो कालो बादल हुजे, सम्झो कोई अहिड़ी सिचुएशन अची वई जो असांखे शक्तिहीन ठाहे सघंदी आहे, असां लेकिन स्विच ऑन कयो मां मास्टर सर्वशक्तिवान आहे त उहो ॻाल्हि रूपी कारो बादल भॼी वेंदो है न, उहो बि भॼी वेंदो। इन सां स्वयं त लाइट में रहंदा ई सही, लेकिन ॿियनि खे बि लाइट हाउस ठाहे सघंदा। इन सां स्वयं त लाइट में रहंदा ई सही, स्वयं त शक्तिशाली रहंदा ई सही, लेकिन ॿियनि खे बि लाइट हाउस ठाहे सघंदा। स्लोगन आहे स्व पुरुषार्थ में तीव्र ठहो त असांजा वाइब्रेशन सां ॿियनि जी बि माया सहज भॼी वेंदी। स्व पुरुषार्थ में तीव्र रहो त असांजी वाइब्रेशन सां ॿियनि जी बि माया भॼी वेंदी। त ॿियनि जी बि माया खे भॼाइण लाइ स्व पुरुषार्थ में तीव्र ठहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।